जरवार में हारनि जे आलमी ॾिहाड़े ते हारनि धरती टीवी सां वीचार वंडी चयो आहे त पोख करण लाइ सामूरियूं दवाऊं ब्लैक ते मिली रहियूं आहिनि, जंहिं सबबि सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहियूं। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था सिंगार गबोल जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल 18 दिसंबर हारियन जे आलमी दिहाड़े जे मुनासिबत सां दुनिया में हारियन के जदीद टेक्नोलॉजी जरिए तरक्की पठाए पे वने, पर अफसोस सिंध के ज़िले घोटकी के नंढड़े शहर जरवार में जिते हारियन के आहजन में इजाफा किया वजन था, जिते ब्लैक ते दवा मिले थी, जिते ब्लैक ते खाद ऐं बिज ॾिनो वञे थो, उन हवाले से अचो त हारियन जा दुख सूर दर्द ॿुधूं। हारियन सां नाइंसाफ़ी आहे, दवा भी ब्लैक ते मिले थी, खाद भी ब्लैक ते मिले थी। रात ॾींहुं बनी में आयूं, असां वटि सिम आहे कुछ, उन जे करे बस कई शइ मिले भी नथी। गरीब माण्हू असां काॾे वञूं, नाइंसाफ़ी आहे हारियन सां। मजदूर आहियूं, ॾींहुं राति महिनत कंदा आहियूं, हिते पंहिंजी महिनत सां कमाईंदा आहियूं। उन सां जेको आहे त फसल भी असांजो मतिलबु कि जेकी दवा मिले थी, खाद मिले थी, उहा असांखे ब्लैक ते मिले थी। असां जेको राति ॾींहुं हिते पोरियो करे करे कमाए करे उहे वॾे वॾे डीलरनि खे ॾियूं था। इन में असांजे आला अख्तियारनि खे अपील आहे त असां सां जेको आहे त इंसाफ़ कयो वञे। सॼा ॾींहुं महिनत मजदूरी करेंदे हड़प करेंदे बच्चे का गुज़र सफ़र करेंदे। बिल्कुल तव्हां हारियन जा दुख दर्द ऐं सूर ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त ॾींहुं राति असीं ज़मीन में हड़पो कंदा आहियूं, उन जे बावजूद भी असांखे उहो न ॾिनो वेंदो आहे। उन्हनि जेको आहे सो आलमी इदारनि UN खे अपील कंदे चयो आहे त असां हारियन जा आहज घटाए वञनि, असांखे मुनाफ़ो ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु सिंगार गबोल, धरती TV न्यूज़ जरवार।